जंबी रिपोर्ट अनवर चौहान कोहिस्तान सुजाग तंजीम तरफां ठटे जे कोहिस्तानी गोठ दादू मटकाणी सुपर हाईवे 36 मील ते ढगन जी रोड तोड़े ढगन ते बिज छटण पोखई जो मुकाबलो मुनक़द करायो वियो जंहिंमें 20 खां वधीक ढगन जे जोड़नि हिस्सो वरितो जंहिंमें कामयाबी माणींदड़ ढगन जे मालिकनि खे इनाम सां गॾु खेनि गुल हार ऐं अजरकूं पाराए संदन हिम्मत अफ़ज़ाई कई वई जॾहिं त महफ़िल मौसीक़ी में फ़नकार अल्लाह बचायो जाखरो निड़बेत ऐं अनवर मोराई पेश करे 4 चुंड लॻाए छॾिया। जंहिं मुक़ाबले में मलूक जाखरो, नबी बख्श जाखरो, वाहिद बख्श जाखरो, कोहिस्तानी अनवर जाखरो, उमरदीन शफी मोहम्मद, गुलाम रसूल आरब मलूक, जान मोहम्मद, खान मोहम्मद, अली मोहम्मद, गुल मोहम्मद, रमज़ान हाजी, गुल अशरफ, खुदा ॾिनो, गुलाम हुसैन, बिलावल भावल रहमतुल्लाह जाखरो ऐं ॿियनि पारां वॾे अंग में शिरकत करे प्रोग्राम जा इंतज़ाम संभालण सां गॾु ढगन जे मालिकनि थोड़े फ़नकारनि खे इनाम सां नवाज़ींदे छो त कोहिस्तानी पट्टी में बरसातूं पवण बैदि ही ढगन जे बिज छटण जो वॾो मुक़ाबलो आहे जंहिंखे ॾिसण जे लाइ कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाक़नि खां कोहिस्तान वासी कई आया आहिनि जिन खे तफ़रीह मुहैया कई वई आहे। हिननि चयो त हाणे ढगन खां ज़मीन खेड़ाए तोड़े बिज पोखण वारो सिलसिलो मशीनरी अचण करे घटिजी वियो आहे पर हिन वारे कोहिस्तानी पट्टी में बरसातूं घणियूं पवण करे वॾी तादाद में मालवंद माण्हू आया आहिनि जिन वटि ढगा मौजूदु आहिनि। बोलो और तो नहीं आ